नाज़रीन, हयात पिताफ़ी में शद्दाणी दरबार 300 सालन खां क़ाइम आहे। वॾे अंग में मुरीद ऐं अक़ीदतमंद शद्दाणी दरबार पहुचनि था। ॾिसूं था माशूक अली भोजदार जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं शद्दाणी दरबार हयात पिताफ़ी में, जिते असां सां शद्दाणी दरबार जा शेवादार भी गॾु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त ही दरबार केतिरे अरसे खां क़ाइम ऐं दाइम आहे। हिन दरबार में केतिरा गादीसर थी गुज़रिया आहिनि। हिन वक़्तु हिन दरबार जो गादीसर केरु आहे? सिंध सूफ़ियुनि जी धरती रही आहे, पीरनि फ़क़ीरनि औलियानि जी धरती रही आहे, सचल शाह सामी कलंदर जी धरती रही आहे। हिते हर विख ते हर मील ते संत फ़क़ीर रहनि था। उन्हनि वलियुनि दरवेशनि मां संत सदाराम साहिब हिकु हुया, जेके 1707 लाहौर में जनम वरितऊं ऐं लाहौर खां पोइ हुननि पूरे परे सॻे जे हिंदू तीर्थ आस्थान जा दर्शन कया, घुमिया, हक़ सच जी ऐं ईश्वर भक्ति जी जेको आहे माण्हुनि खे तलक़ीन कयूं। जॻह जॻह ते वञी करे माण्हुनि खे ख़ुदा जी बंदगी में राग़िब कयूं ऐं पोइ अची करे हिते पिताफ़ी साहिब में रहिया। दरबार के सेवादारनि ऐं पंचायत जे मुखियुनि खे ॻाल्हि ॿुधाइण त हिननि जो चवणु आहे त हीअ दरबार 300 साल खां वठी हिते क़ाइम ऐं दाइम आहे। हिन वक़्तु हिन जो गादीसर संत डॉक्टर युधिष्ठिर लाल आहे, जेको हिन दरबार जो खे संभाले रहियो आहे। कैमरामैन मीर अहमद सां गॾु माशूक अली भोजदार, मेहरान TV।